वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शीला मुन्नी छोकरियों किथे आयो? शीला मुन्नी किथे वही आयो? माता जी दर्शन करणो आ। अच्छा चल हाल चंपल है चंपल नहीं का है चंपल है ए माता जी ए माता जी हर गंगे बुआ उड़ान पानी में वड्डे में नमन के पुटी वेंदे इते स्नान कर। हर हर गंगे स्नान करे नंगे हर गंगे। अरे दाल बुधे तू जाने ते छोकरी मस्ती ने जे छोकरी नाही वने छोकरी उते इंदियो ने ते मस्ती इंदियो तने का तू आयो है ना मुआ सेक्सी कुता तने का छोकरी नथी वचन मुआ तो करे से नथी वचन कंद केडो कारो थियो दई मेटे मुआ कन्न में साफ पानी विझी साफ कर। अल्लाह घर लो देख लिया हर हर गंगे स्नान करे नंगे संभाल ने बूटी न वनी चड्डी संभाल दे चड्डी लाई न वनाई। अल्लाह अरे बीबी अरे बाय आला आला संभाले ले मोड़े से कुत्तो मो मुआ कुत्ता सनाना बिना बैठो दई वन सनान कर वन सनान कर वन मुआ उगाड़ो बैठो मो उगाड़ो कपड़ा न पाया हुआ राजू किथे? अरे मां ते बिठोया बाजार में किथे है? अरे हाँ आर्टिस्ट ब्रोकर सिंध बैंक जे सामू। हाँ आर्टिस्ट ब्रोकर अच जल्दी अच। अरे गाड़ी पंचर थी गई माने गाड़ी पंचर थी वई त हणी नहीं दुकान पंचर करे छड्या। अरे तू वर छाजी गाड़ी में खणी थी मुझे पानी पीवा मुझे 4-5 नए शहर में छोकरियों का लंगे वयूं वाह उठिया ना ॾिसिया केडे डाली वयूं नलवा मुझे पहले पानी पीवा पानी कंदे बाकी तो ना उठी पी जल्दी कर पी जल्दी पी पानी है प्यार पानी गाने को पानी कोने को अरे बाबू पानी तो दे गिलास नहीं जा देखा मां क्या मस्ती में आयो मेरा तो फकीर तो समझे तो करो भाई
प्लीज फकीर कोने बाबा माण्हू आहे माण्हू छा थियो एॾी देरि मूंखे कहिड़ी ख़बर तूं एतिरो जल्दी तयार थी वेंदी आहे जल्दी हलो उस थी लॻे पई वे पप्पा आ जाओ बेटे घुमण वञणो आहे काॾे गांधीनगर गांधीनगर घुमण वेंदी आहे हा मुन्नी वठी वञे असांजो गांधीनगर घुमाइण ऐं अकेलो न छॾिजांसि मुंहिंजे पुट खे नहीं टेंशन छो नहीं पप्पा मां गांधी आहियां छा न पुट न नहीं टेंशन नहीं लो मैं मेरे साथ में रहूंगा। ये बोलो जानवर है ये डायनासोर है डायनासोर जो बच्चों ए डायनासोर जो बच्चो कोने डायनासोर जो बच्चों डायनासोर जो बच्चो कोने माण्हू आहे वो ॾिसो डायनासोर जो बच्चो आहे सम्झनि तोखे अरे हल घर हल भेण छा आहे छा थियो आहे छा आहे लाइन भी मारे हाँ लाइन तो चए मारे थी दिमाग़ ख़राब थियो अथई भाभी खे ख़बर पवंदे मारींदे इहा खपे इहा खपे हल हल काई खिलेस थी हल। खपे काई खिलेस थी या खपे हल वो तोखे डायनासोर जो बच्चो पई सम्झे न न छा वागू चक पाईंदा अरे मां नहीं तुम रे संभाल जाओ मां नहीं मैं अरे हलिया अरे हलिया गोला टिके गयो संभाल कुछ न थींदो कुछ न थींदो पोपट हवलदार है हां चंदू हवलदार लगे तो असां हितां बि बदिली थींदी घणा ॾींहं थिया आहिनि कोई असांखे मुर्गो ई हथ में न आयो आहे हीअं त असां भिखारी थी वेंदासीं कोई ॻोल्ह मुर्गो वुर्गो न त मां हणंदमि अहिड़ी ॿ डंडा ओए सामू बैठा आहिनि भॼण अरे हा इहे जुआ था कनि इहे ॿई हां ये भाई जुआ था कनि पिया हल हल मुर्गा हथ में आया थी अॼु अॼु असांजी ॿोणी थींदी हल पकड़िस पकड़िस हल टाइम पास कर रहा था साहब टाइम पास कर रहे हैं भाई साहब छोड़ दो हमें अरे मैं तो जब टाइम लिया तो पास कर रहे हैं पकड़िया ने हाँ हाँ ते जुआ पे गयो टाइम पास कर रहे थे सर टाइम पास का होता है टाइम मारियो पे पास कियो टाइम अरे इधर टाइम पास हो खाली वो दे दे हाणे तव्हां ॿिन्ही मथां केस थींदो नहीं नहीं ता केस न क्यों अच्छा ये कूड़ी जुआ पकड़ू बेटा पूड़ीअ में हाँ कूड़ी हुई जुआ त जुआ आहे हाणे ॿुध तूं असांखे 500 रुपया ॾे त असां केस तुंहिंजे मथां न कंदासीं 500 मोड़ कानन 500 कान ने न हिन खां वठे कितना पैसा है बाबा पैसा नहीं है पैसा काना ने 100 पैसा काना नहीं है जुआ पे वो तो उधारी में खेल रहे थे हम 300 दो नहीं है 300 भी नहीं है नहीं है हलो 300 बि कान अथसि 200 ॾे भला 200 भी कानन है लॻे थो असांखे तोखे चयमि न चङी तरह पकड़े मूंखे कहिड़ी ख़बर पकड़े मांगे लुका। कड़का कंदा मूंखे कहिड़ी ख़बर मांगे कड़का के नहीं है ये त लुका हिननि खे पाइप कान्हे का तव्हां सां कर हिनखे वञण ॾे हल वञण ॾे भाभी भाभी मुझे शादी कराओ शादी करा था कैसे ही करो ना तुम्हें
कुआर रहना ते असां छा कयूं? मूंखे माण्हू चवंदा वॾो माण्हू एॾो वॾो थी वियो मूंखे साड़ी नथी ॾेई दीदी। पर असांजे हथ में आया जॾहिं तुंहिंजे नसीब में हूंदी तॾहिं तुंहिंजी शादी थींदी न। जॾहिं मुंहिंजे हथ में आया हो जीअं अमिताभ बच्चन वांगुरु लंबो चौड़ो त हीअं छोकिरियुनि जूं लाइनूं लॻणी आहे तोखे ॾिसी त माइटियूं मोटी थी वञनि पियूं शादी करायो। भाभी तव्हां कोशिशि कयो न। चङो ठीकु आहे अचे भाणे ॻाल्हायांसि थी पई मां। कोशिशि कयो कोशिशि कयो। छा बोला अॼु मजे जो देर भई गॾु वेठा न कोई ख़ासि ॻाल्हि हुई आहे? ख़ासि ॻाल्हि ॿुधायांव सेठनि खे हाणे शादी करणी अथव भाई। हाँ? शादी करणी अथसि। शादी कर दोस्त मूंखे चिढ़ाइनि था। सही ॻाल्हि आहे न। बुध कहिड़ी ॻाल्हि? बाबू बुध तुंहिंजी ॻाल्हि ॿिनि चइनि हंधि असां रखी आहे रख भॻवान ते किथे न किथे थी वेंदा ऐं जेको तोखे चिड़ाए थो न उनजो पोइ मुंहुं तोड़ जवाब तूं ॾींदा बराबरि। ऐं ॿुध रख भॻवान ते थियो न त हिन जो बि नंबर लॻी वेंदो। लॉटरी जी दस या ड्रॉ खुलंदुसि। हिन लाइ त ड्रॉ ई सम्झ न खुली चुको जरा ड्रॉ। ठीक है हाणे नर्वस न थी मुंहिंजे लाइ वञी पाणी भरिया। अॼु इंडिया जी मैच हुई न चाल न कई न ॾिसो वञी पाणे। ठीक आहे हलो रोटी छा कई अथई? ठाहियां थी। जल्दी कर। छा थियो? वरी सुम्हा आस्ते 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 आस्ते। छा थियो हिनखे? डॉक्टर साहब छोकिरो सिंधी हाँ हाँ रोड ते को बाइक वारो उॾायोसि। अच्छा कंहिं सिंधीअ में एतिरो शर्म कोन्हे जो हिन खणी करे कंहिं डॉक्टर वठी वञे। अच्छा इहा ई त तकलीफ़ आहे असां में। हिकु सिंधी मार खाईंदो हूंदो न 100 ॼणा ॾिसंदा हूंदा पर कोई न ईंदुसि विच में। इन जो कारण ख़बर त छा आहे? न छो त असां में एकता कोन्हे सम्झ। हाँ इहे इन जे करे अहिड़ा प्रॉब्लम असांजे साम्हूं था अचनि। बस थोरी देरि ॻाल्हियूं करे वेही रहणो आहे पाण खे। हाँ कुझु थियणो न आहे। न अहिड़ी ॻाल्हि न आहे डॉक्टर साहब। मूं जहिड़ा जागृत सिंधी अॼु बि आहिनि। हिन जे करे ई त चवां थो मूंखे गर्व आहे तो जहिड़नि छोकिरनि ते। पर मां चाहियां थो अञा बि जेके सिंधी थोरी ॻाल्हि जे करे पंहिंजी एकता खां परे था रहनि उहे असांजे अॻियां अचनि नज़दीक अचनि ऐं असां सिंधी समाज में हिकिड़ो अलॻि ई मुक़ाम हासिल कयूं। नंढो भाई 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 ओए नंढा भाई दिया दिया ओए नंढा भाई दिया आए दिया दिया नंढो भाई नंढो भाई मुंहिंजो नालो छा अथई? मुंहिंजो नालो राजू आहे राजू। त तुंहिंजो नालो छा अथई? मुंहिंजो नालो हाँ शीला। शीला वाह भाई वाह शीला मुंहिंजी। जाओ भाई जाओ मेहरबानी करो। डॉक्टर साहब नमस्ते। नमस्ते। हिनखे सुबुह खां पेट में सूर पियो आहे जी ॾाढो। असां आए हिते रहण पुलिस वारा आहियूं ॿई। छा पुलिस वारा ऐं असांजे पाड़े में? हिते आए झमट काणो आहे न झमट काणो हाँ हाँ बराबरि। उन ई जॻह में रहण आया शिफ्ट थी विया आहियूं। अच्छा छा तकलीफ़ छा अथई? साईं पेट में ॾाढी गुड़ गुड़ थी थिए पई। गुड़ गुड़? हाँ 2 मिनट मथे कर ॾिसां। अच्छा
हा हिते सूरत गोटा खाधा हुई या गोटा तव्हांखे कीअं ख़बर पई गोटा खाधई छो त गुड़ गुड़ हमेशा गोटनि सां ई थींदी आहे तोखे चयो आहे न हिस्ट्रीअ मां जेका बि ॾिसी लारी उते ई बसि गोटा वठां इहे गुजराती गोटा न खा हाणे न धकु चंदू हवालदार गोटा खाधे तॾहिं त मां हाणे गोटा थो खावां पियो सिंधी पकोड़ा खाए पिया आहिनि ठीक है कोई वांदो कोन्हे ठीक थी वेंदो जल्दी मां एक क्वेश्चन गोरी तो लिखी दिया ॿाहिरि मेडिकल तां वठी छॾिजो हा लॻेव तव्हां भले ई आंड्रा कढी छॾियोसि हिन जी ज़रूरत कोन्हे का असां साईं आया आहियूं जूनागढ़ खां जूनागढ़ हा उतां हिते फिटो कयो अथनि मतलब बदली थी वई त हा छो बदली छो थी वई जूनागढ़ मां बदली छो थी वई चंद्रलाल त इहा ॻाल्हि आहे पर मां तव्हां खां थो पुछां मंत्रीअ खे बि न सुञाणे सघियो या मंत्रीअ खे मां जेसि ताईं सुञाणा तीअं मंत्रीअ खे एॾो पियो धोए एॾो धोतईं मारीसि चए पियो मां मंत्री आहियां चए पियो मंत्री या संतरी तीअं धोएसि पियो जीअं मां छॾां तीअं धोएसि पियो आख़िर मंत्री सच में सचो मंत्री निकितो जो असांखे हिते अची पहुचायो अथई भई हिनखे सुधार हिन सुधारींदासीं पोइ पहिरियों हिन सिधो कयूं पेट जो सूर आहे ठीकु आहे ठीकु आहे ऐं चिंता न कर तव्हांखे घणा ॾियूं 100 रुपया ॾेई छॾियो हूअं त 200 वठंदा आहियूं पर पुलिस वारा तॾहिं 100 रुपया थो वठां हवालदार चंदू असां खां बि 100 रुपया पेट में सूर वधी न वञे घटि वठो ॿियो तव्हांखे त हिते बि केस कयांव वठो ॾिसो गोरे ॾिस सो सागा मता नहीं खुदा जी मां भाई अरे कमलेश भाई बस बिल्कुल बढ़िया अच्छा बुधा कमलेश भाई कीअं अचण थियो तबियत पाणी त ठीकु आहे न बिल्कुल फर्स्ट क्लास ठीकु आहे ईअं न बुधा सुभाणे होली जो त्योहार आहे बिल्कुल मंगले रखी आहे पार्टी छा ॻाल्हि आहे दर्शन ॾिजो पक फाइनली पर बंदोबस्त रखियो अथव न अरे उहो त पहिरियों ऐं अहिड़ो हूंदो त मां राजू आहे वठंदो ईंदुमि ॿियो ॿुधायो छा पीअंदा थधो पीए न थधो घुरायोसि अरे भाई क्या पेप्सी करनी है ॿियो कमलेश भाई पुट जल्दी हलो शादीअ ते हलणो आहे बारात निकिरी न वञे एक केला मुझे भी देना तोखे चयो आहे ध्यानु रखंदो कर बराबरि आहे मार का पैसा केलो लेके फिटी क्यों आया चंदू केलो हिन फिटी के होया हेॾे केले ई खलू ईअं फिटी कंदो अरे हेॾे अरे हे त कन्या लाल आहे न अचो तव्हांखे शर्म अचणु खपे केले जो खलू ईअं रस्तनि ते फिटी था कयो हवलदार किरी पियो पोपट मां न फिटी कयूं ने त कंहिं फिटी कई मुंहिंजी धीअ फिटी कई ने हा तव्हां फिटी कई न केले ई खलू हेॾा सूसू जी हेॾा ॾेई केला ॾे हिनखे छॾियो ॿाराणी ॿुधंदसि ॿाराणी ॿुधियो केला वठी ॾे पहिरियों ॾियोसि पुट केला ॾे हाणे त मां ठोसो दे हवलदार आहियां मां दे केला ॾे पुट ॾेसि ही केला न रोइबो आहे हिनखे दिमाग़ ख़राबु आहे न त हिनखे दिमाग़ वठी ॾे बाज़ार मां 70 रुपए वारो ॿाराणी ॿुधंदसि बाक़ी बरोबरि आहे सभु बसि ॿुध ही केला हाणे चौकी तां छॾाए वञे परीहं हलो वॾो केस थींदो लंबो हेलो हलो पुट ॿुध पोपट हाँ ॿुधायो हिकिड़ो अहिड़ो फ्रूट हा। आहे जेको सभिनी साम्हूं कपिड़ा लाहींदो आहे उहो कहिड़ो फ्रूट आहे इहो त मां ॿुधो ई न आहे नालो ई पहिरियों दफ़ो थो ॿुधां ॾिस जल हेॾे केलो अथई हेॾे सभु कपिड़ा लाहींदी आहे न सभु गंजियूं बंजियूं बुशेटूं सभु लाहे छॾी आहे न चंदू हवलदार ॾाढो होशियार आहीं हल हाणे डॉक्टर साहब अरे राजू
राम राम भाई। राम राम भाई लक्ष्मी चंद सेठ ॿुधायो कीअं अचनि थियो? मुंहिंजी पार्टी आहे घुरिजी वियो आहे। न बुलचम के इन करे त तयार बि थिया। हलो टाइम थी वियो आहे। पर शेविंग त कराए वठां। सेविंग सुभाणे कराइजो न। सुभाणे अॼु कहिड़ो दवाखाने वञिणो तव्हांखे? ईअं कयां? खाना लॻो हलो न हलो। हलंदो? बढ़िया बराबरि आहे न? हाँ ओके ओके ठीकु आहे हलो हलो। हलो हलो पोइ सुभाणे ई थो कराए। वाकई अॼु कहिड़ो दवाखाने वञिणो आहे। जल्दी कयो पार्टी चालू न थी वञेव। हाँ हलो। राजो छा थियो? अरे दिमाग ख़राब थी वियो आहे। छो वरी शादी? अरे सबको मूंखे चहिरायो शादीअ लाइ। चेड़ा वई तो? अरे के रांदि था कर माण्हू। भाई शादी न थी थिए हिन करे? हाँ। अरे तूं छॾ शादीअ खे। अॼु होली आहे न, हुते पार्टी रखियल आहे सोसाइटीअ में। तूं हल। हलो होली आहे भाई, होली आहे। राजू हल, होली आहे की न सभिनी खे रंग हणिचूं। ॿुध ॿुध रंग हणो अथई तूं वञी हाणे असां वञूं था पार्टीअ ते। पार्टीअ ते? हा मां भला? हले भले वठी हलो। हले हले भले। मां बि थो हलां। तोखे इनवाइट न कयो अथनि या? न मां तव्हां सां गॾु थो हलां। हल हलो होली आहे भाई, होली आहे। ठीक है बोले मैं छोकरी है मन नहीं हूँ ऋषि जान फिर मस्ती करे जान। मस्ती करे ने उन्हनि छोकिरियुनि सां? हाँ अरे ओ चरियूं थियूं लॻनि। उहा त ॾिस हरकत कहिड़ी पई थी करे। अरे जेकी हुजे मां मस्ती करे चाह न ॿ मिंट अचांव न। जल्दी कर। हाँ जल्दी वञो है न। वञ। चरी चोरी सां मस्ती करे वियो आहे। पापा ने आपको ढूंढ रही थी। छो छा थियो? वो शीला को एक लड़का हैरान कर रहा है। किथे? वो सामने बैठा हुआ है। हल तूं घर वञ, शीला जो ध्यानु रख वञी। हाँ त मां पुलिस खे फोन लॻायां। हाँ। हलो चंदू हवलदार? हा मां नदीअ ते बीठो आहियां। हिकिड़ो गुंडो मुंहिंजी धीअ खे छेड़े रहियो आहे। हा तव्हां जल्दी अचो। छा नदीअ ते इहो थियो आहे? सातन हा हा वांदो न 2 मिंट में पहुचूं था। हा तव्हां उते बीजो। वाइट बुशर्ट पियल अथव न? हा हा अचो। हा पंहिंजो कन्हैयालाल। ठीकु आहे ठीकु। हा हा ठीकु आहे। भेण नदीअ ते था आहियूं। मस को हिकिड़ो केस मिलियो आहे। अरे उथ उथ पोपट। छा तो चंदू हवलदार? निंड्रू पियो थो करी। भेण हिकिड़ो केस मिलियो आहे मस हथ में। हल फोन आई हींअर नदीअ ते ही किसो थियो आहे। साम्हूं ई असां नदीअ ते था आहियूं। हल हिकिड़ो केस मिलियो आहे। मस को केस मिलियो आहे। ही जे केस हथ मां निकिरी वियो न त तोखे साम्हूं लारीअ खां फाफड़ा चोरी करे अचणा पवंदे। अहिड़ी नौबत अची वई आहे। मां पाण 4 ॾींहं खां कुझु खाधो कान्हे। चङो हल हाणे हल होॾे खाराए थो हल। केरु हुई आहे जंहिंसां मस्ती पियो करी? छोकिरी मस्त हुई। अरे मस्त जा पुट चरी हुई चरी। भेणा के ॾींहं न तूं मूंखे माराए छॾींदे। उहा ॻाल्हि चिंता कोन्हे मूंखे वणंदी आहे इहा। वणंदी अथई तो हीअं रस्ते में मस्ती कबी आहे। छोकिरी मूंखे त वणंदी आहे। मां छा कयां? ओयो 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 हिते कन्हैयालाल तो फोन कई न कन्हैयालाल? हा हा मां ई फोन कई थी मांव। चंदू हवलदार छो ड्रेस न पाती अथव अॼु? ड्रेस न पाती आहे छो? मां तोखे उघाड़ो थो नज़र चाहियां। हाणे न डंडो हे पातल आहे न ड्रेस। मुंहिंजो मतिलबु आहे माना पुलिस जी वर्दी न पाती अथव? पुलिस जी अहिड़ी वर्दी? हा मां इहा वर्दी पाईंदो न आहियां। मूंखे आहे एलर्जी। जॾहिं मां इहा वर्दी पाईंदो आहियां कंहिंखे न कंहिंखे चक पाए छॾींदो आहियां त सरकार मूंखां फुरे वर्दी चई तूं ईअं ई हल डंडो खणी बसि। सुठो थियो फुरे वरितई न त सभिनी खे चक पायो आहे। तव्हां कहिड़ो पियो चयो छोकिरो? ओ साम्हूं वेठो अथव। ओ ही? हा बसि तव्हां हाणे वञो
हाणे असां पंहिंजो कमु करण ॾियो हलो हाँ वञो हाणे ॿुध हाँ। ध्यानु रखजांइ ॾिसजे लछो इहा छोकिरी आहे ॾिसा उहो प्यार कंदी आहे वरी वापसि ईंदे तोखे प्यार कंदी आहे हा वरी ईंदी माणे जी ईंदी छा ॾिसजे उहा चरी हुनखे कहिड़ी ख़बर प्यार ॿ्यार जी अरे ही तो मगे पुलिस वारा अचनि था त ही त असांखे न पकड़ अचनि या ॿ मिंट भी त मां सम्झा लछो मूंखे हिकु लॻी आहे मां वञा 20 मिंट बचाओ अरे हाणे त अञा करे आए हा त 1 मिंट बचायो मां वरी तो अचे हा तकिड़ो पैदा कयो अरे भेणा सुभाणे खून जी तपास हा कराइजे भाई हा तूं धको न मां बचाओ तकिड़ो लॻो आहे लॻे थो डायबिटिस थी वई हूंदसि लॻे थो पक हिनखे डायबिटिस थी वई हूंदी घड़ीअ घड़ीअ हिकु करे अचां हल हल पकड़िस हल हल केॾां हलां तूं छोकिरियुनि सां मस्ती थो करी छेड़खानी थो करी मां हा मां कंहिंसां कई आहे मस्ती कंहिंसां कई आहे ख़बर पवंदे मासीअ जा पुट हल अरे मां कंहिंसां बि न कई आहे मां कंहिंसां मस्ती कई पुलिस वारे मथां ईअं थो करी ओलारी थो अहिड़ी लकड़ी हणंदासीं अरे हे कोई कानून आहे छा त छा आहे बाक़ी मां कुझु कयो ई न आहे अरे हलो हाणे तो ईअं निर्दोष खे था पकड़ियो निर्दोष है दोष खबर पवंदे हुते हल मां मस्ती न कई आहे हल अरे मां न कई राजू छोकिरी सां मस्ती कई आहे अरे मां न कई आहे हिनजो कसम हिनजो कसम थो खणी हे जे मरी वेंदो त काका थींदो हवालदार मुंहिंजो हल चौकीअ ते कानून आहे कानून मां कुझु कयो बि न पकड़े हलो ये अंधा कानून है ये अंधा कानून है इहो गानो मूंखे वणंदो आहे ॻाए ॻाए सॼो ॻाए मथां मां छॾे बि ॾिए जाने किथे सजा दे दे वाह वाह साहिब ॾिसो साईं पेट में सूर थी पियो ॾाढो हा छा थियो लक्ष्मी चंद डॉक्टर साहिब ॾाढो सूर थी पियो आहे कल्ह खाधा फाफड़ा कचौड़ी ईअं ई आहे हा हिते पेक वेक पीतो आहे या न न वांदो पीअंदो ई कान आहियां मां वांदो कोन्हे वांदो कोई प्रॉब्लम न आहे गैस जो प्रॉब्लम अथई वधीक कुझु कोन्हे को ठीकु आहे मां गोरियूं लिखी थो ॾियां उहे वठिजां बराबरि हे ॿ गोरियूं सुई लॻे सुई हणायो न ज़रूरत कोन्हे का हा वठो हे 2 गोरियूं हींअर वठिजो ऐं हे 2 गोरियूं शाम जो बराबरि टे टाइम टे टाइम ऐं राति जो बराबरि घणा पैसा थिया पैसा ॿाहिरि जमा कराइजो अरे मां कुझु न कयो आहे तूं ई छोकिरीअ खे छेड़े पियो भेणा मां चवां थो मां छोकिरी ॾिठी कोन काई तूं छो पियो हुन सां मस्ती करी छोकिरी सां कहिड़ी छोकिरीअ सां कढी कर कहिड़ी छोकिरीअ सां अरे मूंखे मारो छो था ओ भेणा कमीनी माई जा बच्चा मूंखे छो था मारो कंदे अरे मां हाणे न ॾेखारी छा थो हिते 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 हाणे कीअं थो हली के मुंहुं सिधो हले न हाणे अरे मां काई छोकिरी ॾिठी कोन्हे कंहिंखे कुझु चयो ई कोन्हे कहिड़ी छोकिरी सां मस्ती पियो करी चरीअ सां कंहिंसां पियो करी चरीअ सां मां त गुंगी बि न ॾिसी आहे सुबुह खां दोस्त 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 अरे दोस्त तो मैं पानी खड़ी अचना भेणा तूं सुधरंदे कि न सुधरंदे हा हिकु कमु त सही न हिन पासे करे छॾींदुमि ईअं टेढ़ो हलंदे टेढ़ो असां तुंहिंजा वार ई कढी छॾींदा हाणे वरितो बस बस सुसी सुसी ॾिस केतिरो वियो आहे एतिरो थी वियो आहे हंज में खणी हलणो पवंदे मां हिन अॼु वार कढी छॾिया असां हाणे असांजी बदली थी अंदरि त आया आहियूं बस हाणे छॾेसि असां ई थकिजी पिया आहियूं हलो हाणे हली चांहि हली पियूं तेसि ताईं कुझु साहु पटंदे किथे मरी न पए
हाणे लत हाणे से चिली हा अरे हाणे गैस फाटो अथई हल हाणे असां न बीह सघंदासीं गैस फाटो मुक्त हुए बदनाम मुआजमरा तुझसे दिल को लगा के मुआ डेंडा मस्ती तो कई उन्हीं छोकरे ने मार माखा दिया अच खाली मुझे हथ में मुअन मारियो के दो नाश्तो वञा ताईं न करायो अथनि मुअन अलाए केॾा हली विया अरे केॾा विया थोरो वञा मारो मुआ मारो मार का भेण कलंदर जी मारे मारे मुअन ॾिस न हाणे वाघू ठाहे छॾियो अथनि मूंखे वाघू अरे मेरा कमी में खानदान जी औलाद पाणी पाणी न प्यारियो खाली हिन मारियो अथनि मुअन हाणे असां त चांहि नाश्तो थी वियो हिन जी हालत ॾिस कीअं थी वई आहे अरे मूंखे बि नाश्तो कराए अरे नाश्तो ॿुध हाणे कॾहिं वरी छोकिरीअ खे छेड़ी न कंहिंखे बि अरे कॾहिं मूं कॾहिं छेड़ियो ई कोन्हे हे दफ़ो तोखे छॾे था ॾियूं ॿियो दफ़ो जे अगरि ॿुधो आहे न तो छोकिरीअ खे छेड़ियो आहे त ख़बर अथई अहिड़ी हालत कंदासीं ॼण अंधी गुस्सा वांगुरु लॻंदे मां के छोकिरीअ खे ॾिसंदमि न वञ हाणे तोखे छॾियूं था वञ मां जो कसम आहे हिनजे मुंहिंजे जे मां जो कसम मां न ॾिसंदमि छोकिरियुनि खे वञ हाणे धीरे धीरे वञ वञा वरी कीअं टंगुनि ते लकड़ियूं हणंदव डुडीअ ते चाढ़े छॾे के रिक्शा ताईं वञ रिक्शा ताईं छॾे चाढ़े थी ॿी डुडीअ ते चाढ़जे मुआ ॿी त साईं भेणा टंग ते मथे खणंदे अरे हे कीअं विक्रम वेताल अरे पी अरे भेणा भेणा मथा नथो आया अरे मुआ कान ॾींदो आहे भेणा हिकिड़ो मिंट बी मुआ थी बराबरि हलंदे हा हल 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 मुंहिंजी गदेरी हल हे वञनि कीअं ॼण विक्रम वेताल छो हेॾे मारो अथनि मुअन चिकलो करे छॾियो अथनि मूंखे हेॾा अच मुआ हेॾा अच हेॾा अच खिल पोइ हेॾा अच किथे थो खिली न मुआ खिली दो मुआ तो वो चयो ना उन चरी छोकिरी मस्ती न कर तो के न मूंखे मारो न मुआ मूंखे मुआ ॾिस मूंखे छा करे छॾियो अथनि के कयो पुलिस वारनि चीकलो ठाहे छॾियो अथनि मूंखे छो थो मारो तुंहिंजे करे मुआ तुंहिंजे करे खिल मुआ खिली न मुआ बस हल हाणे मूंखे अस्पताल वठी हल 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 मां नथो करे सघां इहे त खणी हल डॉक्टर साहब चैन जी का ॾाढो बुखार आहे लहे कोन थो कोई खास कोने जो सुई हणंदा आहे सुई न जरूरत कोने का ॾाढा मेडिकल था हा अरे मां रोवायो तूं छो थो खिली त तूं छो था रोई मुंहिंजी शादी नहीं थिए तुंहिंजी शादी नथी थिए त तुंहिंजो भाउ अथई तुंहिंजी भाॼाई अथई उन्हनि खे चओ न कराए अरे उनका कहाँ खड़ी पैसे आप पुजारी आने उहे नथा कराए ना तुंहिंजी छा नथी थिए मुंहिंजी बि अञा किथे थी आहे पर ॿुध तोखे शादी करणी आहे न हाँ त तुंहिंजो कमु हिकु ई माण्हू करे सघंदो अथई केरे
कमलेश आरटी स्टेट ब्रोकर जेको आहे न हाँ उहो समाज जो सेवक आहे अच्छा सम्झे उहो माना तूं उन वटि वेंदे न दां खणी त तुंहिंजी फटाफट शादी कराए छॾींदो और तू कटल न हलूंसि हाँ दोस्त हल हल हेलो जल्दी यार टकरो कर बुशड़ पायल बैठा है कमलेश भाई હાલો બહુ કેવો ફોન ના कमलेश भाई नमस्कार નમસ્તે कमलेश भाई છા થયો અચો અચો પટાઈ જો અચો મથે જો અચો 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 कमलेश भाई तव्हां समाज सेवक आहियो समाज जो हर कमु कंदा आहियो ऐं सभिनी जो भलो कंदा आहियो त हिन वीचारे जो बि हिकिड़ो भलो कयोसि हिनखे शादी करणी आहे पर हिन जो भाउ भाॼाई हिनखे शादी नथा कराइनि डेडो सम्झी करे तव्हां करायोसि નહીં શાદી કરણી છે શાદી લાય છોકરી ખબર ખબર નહીં નો अभी आए मस्त અથઈ हाँ કેરા छोकिरी हिन पसंदि कई आहे ऐं छोकिरी उहा ॾाढी वणेसि थी उहो कन्हैयालाल जेको जीवाड़ में न आहे साड़ियुनि वारो હા 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 उन जी छोकिरी કન્નર સાનો જીવન વાળો હા. અરે મને ચંગી તરફ સુજાના મુજો ઘર આવો યાર વાંધો ના ચિંતા ન કરો ગલે શું ના थी वियो तुंहिंजो कमु गले શું મારા તું ઘબરાઈ ના રાજુ कमलेश भाई तव्हां कहिड़े बि नमूने कराए दोसि शादी ठीक है ठीक है अरे कमलेश भाई आयुष भाई छा समाचार बस मैं ताव नहीं आया हूँ छा ॻाल्हि आहे हाँ अचो अचो ॿुधायो कमलेश भाई पहिरियों इहो ॿुधायो छा खाईंदव ना बस पानी पिया था पानी पीना अरे कंचन अरे भाई जैसे कह रहा हुआ कमलेश भाई आया है ना पानी वानी खणी आ पीड़ो क्या वजह है ना राजेश भाई तायो बा राजू भाई दोस्त सां गॾु मुंहिंजे बंगले ते आयो थोरा ॾींहं पहिरियों अच्छा हा कुझु छोकिरीअ जी ॻाल्हि कनि पिया तव्हांजे भाउ छोकिरी पसंदि कई आहे हिकिड़ी छा ॻाल्हि था कयो हा अच्छा पंहिंजो कन्हैयालाल जेको साइन वारो आहे न हाँ हाँ उनजी धीअ अथव छा छा ॻाल्हि था कयो कमलेश भाई पर इहो थी कीअं सघंदो आहे छा तव्हां उन्हनि खे ॿुधायो आहे भाई मुंहिंजो भाउ त कद बुध में नंढो आहे उहो त मां हुनखे ॿुधाए छॾियो आहे पर छोकिरी थोरी ॿारणी ॿुधी आहे छोकिरीअ में छा चयो छोकिरीअ में थोरी ॿारणी ॿुधी अथव छोकिरीअ में थोरी ॿारणी ॿुधी हा ॿुधे थी छा कमलेश भाई छा था चओ छोकिरीअ में थोरी ॿारणी ॿुधी आहे पोइ त पोइ छा पोइ ॿारनि खे ॿुधी न मिलंदसि त कहिड़ी मिलंदसि असां वरी कहिड़ो हीरो अथव अरे छा अरे वरी छा त छा कयां तूं चओ जीअं मस्त मस्त रिश्तो आयो अथव हलो ॾिसण ईअं त बाक़ी हिन करे ॾींदुसि केरु ॿुध शीला पुट छोकिरे वारा तोखे ॾिसण था अचनि तव्हांखे तोखे ॾिसण था अचनि तव्हांखे उन्हनि जे अचण जो टाइम थियो मश्करी न कर चुप करे वे चुप करे चुप तो भाई का मथे में चुप करे वे हाणे
करे उनजे अचण जो टाइम थी वियो आहे। छोकरे वाला छोकरे वाला चाहिए। अचो राजेश भाई अचो अचो वेहो। नमस्ते। हाँ नमस्ते नमस्ते। अचो अचो कमलेश भाई। कीअं आहियो? मज़े में? बढ़िया बढ़िया वेहो। अचो डॉक्टर साहब। मजे में ना? बढ़िया बढ़िया वेहो। बढ़िया। आओ बैठो, मैं पानी लेके आती हूँ। मैं छोकरे वाला ॾिसण अचां तई। छोकरे वाला हाँ आया था यो असां। तू छोकरो है? न छोकरो ही तई। ए आ हाँ नंढो भाई नंढो भाई नंढो भाई पापा नंढो भाई नंढो भाई बेटा हाँ छा है ये मांगे? मूंखे लॻे थो इहो लाटायो माल अथई। ठीकु आहे ठीक डॉक्टर आया। नंढो भाई डॉक्टर साहब ॿुधाए सही। कमलेश भाई तो मूंखे सॼो ॿुधाए छॾियो त भई छोकिरो थोरो हाइट में नंढो आहे, पर मूंखे थोरो ॾिसण में ईअं लॻो त मुंहिंजे उमेद खां बि थोरो नंढो आहे। पर हाणे जेको कुदरत खे मंज़ूर हूंदो, कुदरत में असां राज़ी आहियूं। ॾिसो साईं अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। मां इहो सोचींदो आहियां लेख हमेशह मथां लिखिजी ईंदो आहे। थी सघे थो अॼु हिननि ॿारनि जो लेख लिखियलु हुजे। अगरि भॻवान जी रजामंदी आहे तॾहिं त तव्हांजे साम्हूं असां अची विया आहियूं। ऐं तव्हां चिंता न कयो। अगरि सुख सां इहा शादी थी थी वञे त असां माना पंहिंजो पाण खे ॾाढो ख़ुशि नसीब सम्झंदासीं। रही ॻाल्हि कमलेश भाई इहा ॻाल्हि कई भई तव्हांजी बेबी थोरो ॿारहं ॿुधीअ में आहे हा त उहो टेंशन न कयो। मां ख़ुदि डॉक्टर आहियां। अगरि अहिड़ो हूंदो त जेतिरो थी सघंदो मां इलाजु करे रहां। पर हाणे मुंहिंजे धीअ खे तव्हां पंहिंजी माना नुंहुं न पर पंहिंजी धीअ करे मञो। बिल्कुलु बिल्कुलु हिन में कुझु चवण जी ज़रूरत कोन्हे का। छो जो मां हिनखे ॾाढो सिकीलधी करे पालियो। बिल्कुलु बिल्कुलु त असां इहो रिश्तो मंज़ूर सम्झो। हा धन्यवाद कमलेश भाई। वाधायूं ॾाढी ख़ुशी थी। वाधायूं हुजे कमलेश भाई। इहे सभु तव्हांजे करे थियो आहे, तव्हांजे थ्रू थियो आहे। हा हा धन्यवाद हा 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 हाल बुक करे छॾियो आहे। हा हा इहो पंहिंजो मधुर समन। हा 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 इहो किशू भाई आहे। अरे यार केतिरा बेस्ट माण्हू आहिनि उहा किशू भाई। केतिरो सिंधी समाज लाइ कनि था। न न बढ़िया बढ़िया। भाई सखियूं से जा गुलन सा सजायो, सखियूं से जा गुलन सा सजायो, जानी जोड़ल वठी पार आयो, आयो आयो जोड़ल वठी पार आयो। सखियूं से जा गुलन सा सजायो, सखियूं से जा गुलन सा सजायो, जानी जोड़ल वठी पार आयो, आयो आयो जोड़ल वठी पार आयो। बाबा सिटी वन
सनेड़ा चला छेरियूं ऐं सगा सनेड़ा अॼु लाॾीअ खे झुम कब पायो अॼु लाॾीअ खे झुम कब पायो जानी जोड़ल वठी पार आयो 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 जोड़ल वठी पार आयो सखियूं सेजा गुलन सां सजायो सखियूं सेजा गुलन सां सजायो जानी जोड़ल वठी पार आयो 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 जोड़ल वठी पार आयो ओ बदी कुंगरा घुमे घोड़ी बदी कुंगरा घुमे घोड़ी नचे नानी ऐं पुफी पोड़ी ओ नचे नानी ऐं पुफी पोड़ी अॼु नाने बि नाणो लुटायो अॼु नाने बि नाणो लुटायो हो जानी जोड़ल वठी पार आयो 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 जोड़ल वठी पार आयो सखियूं सेजा गुलन सां सजायो सखियूं सेजा गुलन सां सजायो हो जानी जोड़ल वठी पार आयो 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 जोड़ल वठी पार आयो होए। अॼु असांजे घर में अॼु असांजे घर में लाडल जी शादी आहे ॻायूं वेठा लाॾा लाडल जे शादीअ जा अॼु असांजे घर में लाडल जी शादी आहे ॻायूं वेठा लाॾा लाडल जे शादीअ जा मामो मामीअ सां नचे चाचो चाचीअ सां नचे ओ मामो मामीअ सां नचे चाचो चाचीअ सां नचे फुफड़ फुफीअ सां नचे मासड़ मासीअ सां नचे अॼु असांजे घर में अॼु असांजे घर में लाडल जी शादी आहे ॻायूं वेठा लाॾा लाडल जे शादीअ जा अॼु असांजे घर में लाडल जी शादी आहे ॻायूं वेठा लाॾा लाडल जे शादीअ जा आयो डी सभा गो लाडा छो न ॻायूं आयो डी सभा भाई कन्यालाल कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न कजो साण मुंहिंजी धीअ ध्यानु रखिजो बिल्कुलु बिल्कुलु पुट कंहिं ॻाल्हि जी चिंता न कजां मां जो चिंता कंदमि ए टिंगू जी कंदा नी अल्लाह जूं शादी थी जाए हला ने पापा को मोकला इससे कितना नारो नारो ध्यानु ॾिजो मुंहिंजे धीअ जो हाँ हेलो हलो हलो हेलो अरे साईं जी सां त मिल पूरी पूरी मेरी हाल ठीक है बस बस चलो जीजा जी मेरी दीदी को हैरान मत करना ध्यान रखना नहीं नहीं ध्यान रखागा आज ध्यान रखूंगा हाँ कैसे रखूंगा रखूंगा रात की शादी थी गई मोए जी हिनखे खणी थो वञी ईअं थो लॻे ॼण ॿकरो कटिजण थो वञे रात मोए जी शादी थी वई हो जमालो हटी आयो दादा
दादा जी यो अरे छाती करे अरे कंचन हेॾा हेॾा छा थियो छा हणी भेड़ा मुंहिंजा अंडाई ढिला करे छॾियई पोयां अची करे जोर सां हीअं कयो बुके ई ॾिजारी छॾी नहीं ना कबो वडा है ना बेटा ये ना कबो दादा है ना दादा गुटी गुटी मम्मा तिबिया वालो आओ वालो चिंता न कर हाँ हाँ राजू जाओ अच्छा मूंखे घुमण वञिणो आहे हनुमान करिणो आहे हनुमान न हनीमून अच्छा हनीमून धक ते भेणा वठ हनीमून करण वेंदे कोई तोखे रूम ई न ॾींदी एतिरो ॾिसी करे हिकिड़ो कमु कर छॾियो ना रूम न ॾींदो रांता कोस पर अचारे के त रूम ॾींदुसि हे ॾिस हेॾे बि हे ॾिस हीअं ॾिसंदा सोचींदो अलाए किथां भेणा ए डेंडो भाई ॾाढो हैरान थो करे न दे बाबा टे न चे सिंधी पिक्चर न ॾेखार कहिड़ो कहिड़ी असांखे मंगायो हा ऐं पढ़ाई पथर हा ॿुधो था मूंखे इहे ई कैसेट खपे इहा 20 तारीख़ कैसेट ईंदी 20 तारीख़ कैसेट ईंदी अचो अचो कन्हैयालाल साहब बिल्कुल ॿियो ॿियो कीअं सभु मज़े में न मां तव्हांखे इन करे हिते अॼु सॾु करायो आहे भई मां पुछणु पियो चाहियां भई पंहिंजी शीला बिटिया जे बारे में शीला बिटिया मुंड खां ई ईअं हुई की न विच में कुझु थियो न मुंड खां वठी ईअं न हुई पहिरों मुंहिंजी धीअ जेकी हुई ॾाढी होशियारु हुई कम में बि ॾाढी होशियारु हुई पढ़ण में बि होशियारु हुई पर 3 साल अॻु असां जीअं ॿाहिरि वियासीं त हिकिड़े मंदर जे ॾाकणनि खां हीअं किरी पई उतां खां पोइ हिनखे मग़ज़ में धकु लॻो उन खां पोइ इहे थोरी हीअ मानसिक तव्हां हिते आयव हुन जे लाइ थैंक यू कन्हैयालाल सेठ शीला माना हिकदमि ठीकु थी वेंदी न बिल्कुलु असां झूलण साहिब वेठो आहे न सभु ठीकु करे छॾींदो पियो कुझु थधो वधो त पियो अचो अरे ना भाई पानी 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 लम्बी भाई पानी पीनी है ना ना मुखे ना हां भाई माती को ई छा पे करी तो ना की मां पीछे जो आने दे मां नहीं ले लेना भाई ग्लास पंगा सुन कर लंबी मैं चला को मुखराए भाई तका दी जने राजू दे राजू छा थियो भेड़ा छा तो करी थकी पई आहे मुंहिंजे जोर ॾे बीमार थी पई आहे दे चङो लगे रहो राजू ओ राजू राजू नचो हलिया 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 आस्ते 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 जो आ गई अरे मां तोसां मिलण आयो आहियां मां चयो राजू सां गॾु जो घुमण थो वञा पर वेचारी कहिड़ी बाबी अहिड़ी गॾिजी वई
हलो घुमण नालो मूंखे घुमण नालो भई हल मुओ किनो मुओ हिन खां त चरी भाभी सुठी हाँ ठीक है हाँ हाँ छाइयो छा वॾी माई ॾिजी वई क्या वॾी माई ॾिजी करी पई तमीज़ से ढंग से जो घर में हलना है हेडे छा ॾिजाई करी पई मां नंढे भाई खे थी चवां नंढो भाई खे चवां हिकु हो घटि हुयो एॾी चरी अची कर्मनि में पई आ हले मां नंढे भाई खे थी चल हल हल वॾी माई धक्का न दई ओए उतर डंडा वाली उतर केरा ओ वॾी माई धक्का दी दे हले 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 भाभी भाभी तव्हांने छा थियो आहे छा आहे तव्हांने छा करणु रोंदो ई आई आहे छा रंडी रंडी आई आ हाणे गुंगन जे में जबान अची वई खबर अथई न कायो छो नहीं छा थो थिए आवाज ॾे हुते वेही करे मां भाणे सां पई ॻाल्हायां पुठियां अची करे छिरकाई जीअं त मां छिरकी आ सॼी टैक्सी घर में किरी पई ढंग से कम आयो हलो हलो छा हल छा आहे तो पालियो पोसियो खारा पीअरो इन ॾींहं लाइ कि कल्ह की आई आहे तूं भाभी सां नथी हणा टमाटर हिकिड़ी सम्झण नथो चाहे सॼा भड़का थी ॾियई हल 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 छा सम्झाइसि तो पियो मां सम्झां थी पई ॿारणी ॿुधी अथसि पर हे छिगरो बि न लॻंदो आहे घर में पर तूं तो अची मथां चढ़ी करे हलो हल हल Hush, 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 Papa's sleeping. Hush. अरे मां सपनो ॾिसां थो अरे मूंखे सपने में बि रांदो करे अचे मूंखे हाँ पुट ॿाहिरि वेठी आई आई शीला 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 कैसे है तू आई पप्पा कीअं खुश आई न मज़े में डॉक्टर साहब राम राम अरे कन्हैयालाल सेठ के मजे में बढ़िया है ना बढ़िया बढ़िया कीअं चढ़ंदो बस छोकिरी सिक लॻी चङा ॾींहं थिया मां चयो ॾिसी अचां बिल्कुल बिल्कुल तव्हांजो पंहिंजो ई घर आहे वेहो 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 बेटा वेहो नमस्कार 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 बैठो अरे कंचन ओ कंचन छा थियो हले हले वे नमस्कार ॾिस केरु आहे खुश वेठा भाई छा तो ॿुधा तुंहिंजी शिकायत अॼु पहिरियों दफ़ो आई आहे वो चए थी लंबी माई मूंखे मारींदी आहे शिकायत हा पप्पा चओ शिकायत आई छाजी पप्पा खे ॿुधायो न हरकतूं करी थी करी मां छा कयो पर तव्हांखे त ख़बर आहे मुंहिंजी धीअ थोरी ॿाराणी ॿुधीअ में आहे तव्हां त सम्झो आहियो उहा ॻाल्हि सही आहे पर ॾिसो न घर खे घर करे नथी हले पई सॼो ॾींहुं मस्तियूं छेड़ो पंहिंजे कुझु न कुझु ॾिसो हाणे ॾिसो मुंहिंजे पप्पा आयो न मां मारियूं ख़ुशि न सुठी आहे मुंहिंजी सकीलत धीअ आहे तव्हां चिंता न कयो असांजो सॼो ध्यानु आहे भई कीअं हुनखे हैंडल करे सघिबो आहे ऐं रखो भॻवान ते मां ख़ुदि हिन जी ट्रीटमेंट कंदुमि तव्हां ठीकु बि थी वेंदी इहो ई त भरोसो आहे अरे राजू अरे अचे अरे मुआ बकरीअ जा बच्चा जॾहिं खां शादी कई अथई मुआ ॿारी
नथो मूंसां गॾिजी चरी भाभी आइया खुश आई मजे बच भला ये नंदा भाई ये केरा हे मेरे दोस्त आ नंदे भाई ये थलो भाई दोस्त हाँ दोस्त है ना दोस्त माना तो जो भी दोस्त राजू क्या सुबह है पाण कांकड़े हलंदासीं नचो मूंखे कमु आहे यार कमु कई हा कथम ते तुंहिंजी मां आयो मां कसम थो खाई मूंखे त पोइ खाए छो थो खाई ॾिस तुंहिंजी मां माना मुंहिंजी मां बरोबर तुंहिंजो पीउ माना मुंहिंजो पीउ बरोबर तुंहिंजो भाउ माना मुंहिंजो भाउ हा तुंहिंजी ज़ाल माना मुंहिंजी ज़ाल हा होय ये सॼो करणु यार तूं मानो ठुतो थलो भाई एडिया सॾनी करे तूं हिन में चढ़ी भाभी सॾी करे चढ़ी भाभी तो नालो छा आहे मुंहिंजो नालो लच्छू लच्छू चढ़ी भाभी तुंहिंजो हथ ॾिसां मस्त माल थी लगे वो ये भी डिस्नी भाई डिस्नी तुंहिंजे हथ में सुठियूं रेखाऊं लिखियल इहो बुआरो रख नंदा भाई द्वारो पकड़ ये छा तो करे ए रेखाऊं ॾिसां तो केस ताईं तूं वञनि रेखा ऐसुरी हुई है रेखा उते हुई है रेखाऊं तोखे ख़बर ना आहे चढ़ी भाभी रेखाऊं मथे ते बि हूंदियूं आहिनि हां त डिस्नी अरे जूं थी हले दे मारे थी छड़िया न तू जानवर के मारबो ना आहे तो छा कया हिन जंगल मां निकिती हिन जंगल में रखो हिन जंगल में ये वडो जंगल मिली गया से उन नंढे जंगल का ॾिसां तोखे औलाद जो सुको आहे ई कोन औलाद जी सही कोन ई छा कंदम छा कंदी चिंता न कर थी वेंदो मां पाण ई काई न काई कोशिश कंदमि तूं चिंता न कर औलाद लिखिया ई कोन चुप कॾो का मां ॾिसां वो छा पियो करी तूं छा थो कयां अरे बापी जो हथ तो ॾिसां बाबी छुटाए माने छा थियो तोखे तूं त चांहि ठाहे छो तूं चुप करे रहो मारे दोस्त वाली माने असां ॾेर बाबी ॻाल्हायूं था त तूं इहो कमु न हले त छा कहिड़ो कमु हले चुप कर ॿुध राजू टप न कहिड़ो सवाल करो ॿुध खाली ॿुधई कोन तो मुआ ॿुध देश हलालो हुजे न सुठी तरह सां मिली जुली सरकार थी हलाए मिली जुली नथी चल में कैमरे जी मानो तोसी में मां चंगल में मथो आ जो गुस्सो न कर राजू वन थधो पानी पी अच वञ जो पानी पी अच मुझे लाइ भरे अचे एडी देर खां तो रही करे अरे मुखे यार सुनई मुखे तो थधो पानी में अचे निकल ता बाहर निकल माना मां निकरा हां जल्दी कर जब कटोगे तो माथा उठ जाए हल निकल आज का है ना मैं घर तो सजी जो तंका तो दिन में तेरो मुंह छा कयो जो घरां तो कढी मां छा सुठो निकली सालन जी दोस्ती भेणा चई तो घरां निकल चमा निकली माना तोखे छक पियो पए सामे मां तो निकले मेरा छक जा कीड़ा आस्ते चल बाबी छड़ीस मोए के छड़ीस मोह छक्की हां निकल को चिंता न कर मां इंदम हां बाबी चंगो चली बाबी मां वञा तो हां वञा तो ना वञा तो दोस्त ना रहा बाबी तो नाम ना दोस्त मुआन बागा हो गया हां इतनी देर खां तो गाले दिमाग कुछ नहीं मार के नहीं देर खां गाले तो क्यों नहीं
भाभी भाभी सीधा के साथ हो गिरी पई मथा ये गिरी पई दिस इज फोन करिया वहां गए और आजो जाओ पाला का हट जाएगा तेरा गिरी भैया जली बापी बापी मुके अकेलो चटे न बन चुप मारी ना भैया येरिया हां बेहोश थी भैया दब लगा दस हां त जदी मारी तो मत खपनी मुआ तो दिकोट न उदास अरे चुप कर शक्की मुआ कुत्ता शक्की मां नो मां उन्हें का अरे छा थियो हां ये छा थियो शीला है गिरी पई मथा जल्दी जल्दी मुझे बैग खड़िया जल्दी खड़िया वन जल्दी बाबा दिस चली बाबी गिरी भैया छा थियो मुंहिंजे शीला पुट खे छा थियो बामड़ा छॾियोसि हींअर उहो भेण छा पोइ मथां ॾाकण था थोरो पेर तिरकीसि इन करे किरी पई डॉक्टर साहब तव्हांखे त ख़बर हुई न मुंहिंजे धीउ जो थोरो ध्यानु ॾियो आहे न मुंहिंजी बंदि ॿुधीअ वारी आहे मुंहिंजी छोकिरी टेंशन न कयो अहिड़ो कुझु न आहे घाव जेतिरो मां टाका हणी छॾिया थी मांसि ऐं जल्दी होश में अची वेंदी मूंखे अकेलो न छॾी दे मां पहिरों बि अकेलो हुउमि भॻवान गात्री माता ने ठीक कजे मुंहिंजा लाल झूलेलाल तुंहिंजा सभई भलो कंदो आई मुंहिंजो बि भलो कजे मूंखे पंहिंजी घर वारी वापसि ॾे न त मां अकेलो केॾे वेंदुमि ता केर आयो भाभी भैया शीला पुट पप्पा ये ठीक आहे न हां तबियत ठीकु आहे छा थियो पप्पा ठीकु आहे न हाणे कीअं थियो छा थियो पप्पा चवनि था किरी पई ईअं ये सभु केर आहिनि हिननि खे नथी सुञाणी न ही सभु तुंहिंजा बामड़ा बेटा तुंहिंजो नालो छा आहे नालो ॿुधायसि शीला बेटा टेंशन न कर मां डॉक्टर आहियां ऐं हीअ मुंहिंजी मिसिस आहे तव्हांजो ॿाहिरि एक्सीडेंट थियो हुयो त असां तव्हांखे पंहिंजी घर वठी आया आहियूं ऐं टेंशन न कयो आराम कयो सेट करियल आहे सुम्हण ॾियो आराम कयो तव्हां हिकिड़ो कमु कयो हीअ सुञाणे नथी हा कोई वांदो न तव्हां हिकिड़ो कमु कयो 5 मिंट मूंसां करे अचो मां पोइ ॿुधायां थो हलो ॿाहिरि हलो पुट आराम कर ए मां अचां थो 2 मिंट में आराम कर ध्यानु रखिजांइ तूं ॿाहिरि अच तूं मूंसां गॾु शीला हलो कैसी है तबीयत अभी अचो क्या हुआ ऐसा डॉक्टर साहब शीला हिकदमि हाणे नॉर्मल थी वई आहे पर उहा तव्हां सभिनी खे सुञाणे नथी त नेठि मूंखे त ॿुधाइणो पवंदो न इहा तव्हांजे घर जी नूंहं आहे न कन्हैयालाल सेठ न असां शीला जी शादी तॾहिं कराईसि जॾहिं उहा ॿाराणी ॿुधीअ में हुई पर हाणे उहा हिकदमि नॉर्मल थी वई आहे अगरि असां हुनखे इहो ॿुधाईंदासीं की असांजे राजूअ जी उहा ज़ाल आहे त थी सघे थो हुनखे सदमो पहुचे शायदि हिन खां वधीक भयंकर सदमो पहुचेसि मां रिस्क नथो खणणु चाहियां मां केॾे बि न वञा मां सभु ॿुधी वरितो आहे जॾहिं मां गांधी हुयमि जॾहिं मां पागल हुयमि तॾहिं इन ई माण्हू मुंहिंजे हथ ऐं इन ई मूंसां शादी कई हाणे हिन फैमिली खे छॾे मां केॾे वञा घोटु चाहे कहिड़ो बि हुजे कारो हुजे
घोट ई हूंदो आहे। हा पुट बरोबर आहे। इहा ई त सुठी छोकिरी खानदानी जी निशानी आहे। कन्यालाल रियल में अॼु मां सच थो चवां, मूं जहिड़ो ख़ुशनसीब कोई न हूंदो। पर कंचन तो ये ॾिठो ये तुझी सच्ची ज़ाल अथई ऐं तूं हिन जो हाणे पति परमेश्वर है। अरे राजू रो न दोस्त, ये तो हाणे खिलण जा ॾींहं आहिनि। न भाउ ये मुंहिंजे ख़ुशी जो आंसू आहिनि। ॾिसां जोर सां खिल राजू। सखियूं सेजा गुलन सां सजायो, जानी जोड़ल वठी कुंवार आयो 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 जोड़ल वठी